हिंद ऐं सिंध जे मशहूर दरगाह श्री अमर उडेरो लाल अलमारूफ शेख ताहिर जो सालियानो मेलो चंड चिटी मल्हायो पियो, जंहिंमें हिंद सिंध मां अक़ीदतमंद यात्री पहुता दरगाह ते MNA रमेश लाल ऐं PA लालचंद अकराणी दरगाह ते चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते MNA रमेश लाल चयो त उडेरो लाल जी दरगाह वाहिद दरगाह आहे जंहिं जे हिक पासे मस्जिद आहे त ॿिए पासे मंदिर आहे, जिते हिंदू तोड़े मुसलमान पंहिंजी इबादत कंदा आहिनि ऐं हीअ दरगाह प्यार मोहब्बत अमन जो पैगाम ॾिए थी। जॾहिं त ॿिए पासे दरगाह जे मतवाली पीर गुलाम अब्बास शेख ॿुधायो त रमज़ान जे भलारे महीने जे करे असां दरगाह जे मेले जूं तक़रीबूं मुलतवी कयूं आहिनि, जॾहिं त रमज़ान बाद 3 रोज़ा सालियानो उर्स मल्हायो वेंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ दरगाह ते महफ़िल मौसीक़ी थी गुज़रियो, जंहिंमें सूफ़ी रागी वज़ीर अली शाह दीदार भाणू ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं त आख़िर में पाक फ़ौज ऐं मुल्क जी तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।